नाज़रीन प्रोग्राम आखिर छागज में तमाम मेज़बान अली रज़ा मंगी तवाजा हाज़िर आहियां। मुल्की सियासी अदम इस्तेहकाम हुकूमत इतिहादी हुकूमत की कारकर्दगी ख़ास तौर ते मुआशी हवाले से ज़िक्र कंदासीं। इन सां गॾोगॾु जेको PTI जो चेयरमैन है वो लॉन्ग मार्च के हवाले से पुरज़म है। वो चवे थो त लॉन्ग मार्च आवाम जो समुंड हूंदो, उनखे केर बि रोके न सघंदो। ॿिए पासे वफ़ाक़ी काबीना लॉन्ग मार्च के मुंहुं ॾियण जे लाइ या रोकण जे लाइ फंड जारी करण की मंजूरी भी ॾिनी है। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सिका सरबराही इजलास में शिरकत के लाइ काज़किस्तान पहुतल है। परॾेही ख्यातो जो अमरीका जो है उन तर्जमान भी बयान ॾिनो है। उन्होंने चवण है तो पाकिस्तान से मुख़्तलिफ़ शोबन में सहकार जारी रहंदो, ॻाल्हियूं थींदियूं रहंदियूं आहिनि। ऐं हुनजो हिकु भेरो ॿीहर चवण है तो पाकिस्तान में जमहूरी तरीक़े से सिविलियन हुकूमत कायम है ऐं असांजी उन्हनि सां ॻाल्हियूं हलंदियूं रहनि थियूं। ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं तबसरो मालूम कंदासीं। सीनियर सहाफ़ी आहिनि, सीनियर तज़्ज़ियानिगार आहिनि, इमदाद सूमरो साहब असांखे जॉइन कयो आहे। इमदाद साहब प्रोग्राम में भलीकार चवां थो। महिरबानी। इमदाद साहब पाण मुख़्तसिर ॻाल्हि कयूं था मईशत जी ऐं वज़ीर आज़म जे दौरे जो। उन खां पोइ जेको लॉन्ग मार्च है ऐं अमरीका जो बयान है पाण उन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। वज़ीर आज़म काज़किस्तान पहुतल है, सिका सरबराही इजलास में शिरकत कंदो, मुख़्तलिफ़ आलमी अॻवाननि सां मुलाक़ातूं कंदो। मुलाक़ातूं थियूं आहिनि। इन खां पहिरियां जनरल असेंबली में इजलास थियो, उन सां गॾोगॾु साइड लाइन ते मुलाक़ातूं थियूं, मुख़्तलिफ़ अॻवाननि सां मुलाक़ातूं थियूं आहिनि ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जी भी मुलाक़ातूं थियूं आहिनि। छा था सम्झो जेके मुलाक़ातूं आहिनि उहे असांजी मईशत ते या ख़ासि तौर ते हिन वक़्तु जंहिं असां सूरत हाल के मुंहुं ॾियूं पिया ऐं पाकिस्तान ख़ासि तौर ते सिंध ऐं बलोचिस्तान ॿोॾि सबबि बरसाति सबबि तमामु घणा मुतासिर थिया आहिनि। छा था सम्झो त मुलाक़ातूं को लाभ ॾेई सघियूं आहिनि या जेके मुलाक़ातूं आहिनि उहे बेलाभ आहिनि? कीअं था सम्झो? इनजो ज़ाहिर फ़ाइदो पाकिस्तान के थियो है, अॻिते थींदो। बुनियादी तौर ते इमरान ख़ान जो जेको 4 साल जो 4 साल जो दौर हुयो वो आइसोलेशन जो दौर हुयो। PTI या इमरान ख़ान या शाह महमूद कुरैशी उन्हनि सफ़ारतकारी के बिल्कुलु जेके चइजे त मज़ाक बणाए रखियो हुयो। हर मुल्क सां तालुकात ख़राब हुया, आइसोलेशन में पाकिस्तान हली वियो हुयो। दुनिया एक पासे ते वई, असां ॿिए पासे ते वियासीं। त उनखे वॾी कामयाबी सां तमामु मुख़्तसिर वक़्त में पाकिस्तान की हुकूमत जेका नई हुकूमत है, ख़ास तौर ते नौजवान वज़ीर ख़ारजा बिलावल भुट्टो ज़रदारी उनके तमाम थोड़े वक्त में शयुनि खे कवर करे विया आहिनि। उहे उन्हनि पंहिंजी जेके सफ़ारती तालुकात आहिनि उहे बहितर कया आहिनि। एसि ताईं जो ॾिसो त इमरान ख़ान की ख़्वाहिश हुई त जो बाइडन जेको आहे उन्हनि खे किथे साइड लाइन ते मुलाक़ात करे वठे, को फ़ोन करे वठे, को राब्तो करे वठे। शाह महमूद कुरैशी जी वज़ारत ख़ारजा या उन्हनि जी क़यादत में वज़ारत ख़ारजा खां इहो हिकिड़ो फ़ोन भी मैनेज न थी सघियो हुयो। सऊदी अरब असांजो दोस्त हुयो, उन्हनि खे असां नाराज़ करे छॾियो। चीन पाकिस्तान में सरमायाकारी कई, चीन खे असां नाराज़ करे छॾियो। ईरान नाराज़, अफ़गानिस्तान जेको आहे उहो नाराज़। तो को बि मुल्क पाकिस्तान सां जेके दोस्त हुआ असांजा, इवन तुर्की, अवां ॾिठो जेका तुर्की मलेशिया सां गॾिजी इमरान ख़ान साहिब जेको इस्लामी TV आणण जो ऐलान कयो, पोइ कॉन्फ्रेंस थी त सऊदी अरब जे चवण ते होॾां वञण खां इनकार करे छॾियो। तो सॼी दुनिया खे हिकिड़ो अजीबो ग़रीब क़िस्म जी जेका खड़ंदड़ेपन हुयो उन्हनि जो PTI जी गवर्नमेंट जो शाह महमूद कुरैशी जी क़यादत में या इमरान ख़ान जी क़यादत में पाकिस्तान जे वज़ारत ख़ारजा उन तबाही मचाए छॾी हुई सफ़ारती महाज़ ते। तो उनखे डैमेज कंट्रोल त करे विया आहिनि। एतिरो असां चई सघूं था कि बिलावल भुट्टो शहबाज शरीफ जी जेका इंतहाई स्पीड सां जेको सफ़ारतकारी हले पई उन सां डैमेज कंट्रोल थियो आहे। ज़ाहिर आहे दुनिया खे इहो अहसासु आहे त पाकिस्तान हिन वक़्तु ॿुॾल आहे। उन में जेके मुल्क बशमूल अमरीका जेके पाकिस्तान के जेके IMF जा जेके सख़्त शर्तूं आहिनि उहे नरम कराए ॾियण में किरदार अदा करे सघनि था। त अॻियो क़दम इहो हूंदो त उहे उन पासे वेंदा। दुनिया पाकिस्तान हाणे ज़ाहिर आहे रिलीफ वारो कमु मुकमल थी वियो आहे। हाणे दुनिया इहो ॾिठो पिए त पाकिस्तान पाण असांखे ॿुधाए कि केतिरो असांजो नुक़सानु थियो आहे। तो आदादशुमार साम्हूं अचणु शुरू थी विया आहिनि कि 40 अरब 50 अरब डॉलर जो पाकिस्तान खे नुक़सानु थियो आहे। त उनजो ज़ाहिर आहे दुनिया हाणे जेको रिहेबिलिटेशन वारी जेको कमु आहे उन में सपोर्ट कंदी। हिन वक़्त ताईं त आयो कि साज़ो सामान पे आयो, पर हाणे ज़ाहिर कैश जी सूरत में इम्कान आहे त दुनिया पाकिस्तान जी मदद कंदी। तो इनजो फ़ाइदो पियो आहे मजमूई तौर ते मुल्की मईशत खे बि इनजो ज़ाहिर आहे। हाणे हिकिड़ो त मईशत तबाह थी वई आहे। हाणे इनखे जेको रिकंस्ट्रक्शन थींदी, रिहेबिलिटेशन थींदी, उन सां वरी हिकिड़ो नुक़सानु त थी वियो आहे, डैमेज त थी वियो आहे। 3 करोड़ जेके लॻभॻि माण्हू जेके बेघर थिया आहिनि मुतासिर थिया आहिनि। पर हाणे उन्हनि जी जेका इकोनॉमी जेको उनजो इम्पैक्ट थींदो, जेकॾहिं नवां घर ठहंदा, नवां रोड रस्ता ठहंदा,
शयूं थींदियूं त उनजो इज़हार मईशत ते बि असरु पवंदो। बिल्कुलु। शर्त इहो आहे त उहो उन पासे कमु शुरू थिए त सही। फ़र्क़ु थियो आहे ऐं फ़र्क़ु पवंदो नज़र ईंदो, सही लॻे सही थो नज़र ईंदो। सही सही। अच्छा इमदाद साहब बिल्कुलु सही था चओ तव्हां। नेट प्राइस जेको परॾेही खातो आहे अमेरिका जो उनजो तर्जुमान आहे, उहो चवे थो त पाकिस्तान में जमहूरी अंदाज़ में तब्दील थियल या चूंडियल हुकूमत आहे, सिविलियन हुकूमत आहे, असांजो उन्हनि सां मुख़्तलिफ़ शोबनि में ॻाल्हियूं हलनि पियूं त अमेरिका जो बयानु उनखे कीअं था ॾिसो? अमेरिका जे परॾेही खाते जो बयानु ख़ासि तौर ते जेको अमरीकी साज़िश ऐं अमरीकी जेको साइफ़र जे हवाले सां PTI चेयरमैन पंहिंजो जेको बयानियो जारी रखंदो अचे पियो ऐं विच में जेको आलमी सतह ते उन छियो रसायो ख़ासि तौर ते मुल्की सफ़ारती जेको महाज़ आहे उन ते ऑडियो लीक्स वारो सिलसिलो शुरू थियो। वरी हाणे इमरान ख़ान पाण चवे थो त हाणे हिकिड़ी गंदी वीडियो मुंहिंजी जारी थियण वारी आहे ऐं उन ते हाणे खेॾियो वेंदो ऐं उन ते मूंखे साइड करण जी कोशिशि कई पई वञे। ॿिए पासे इमरान ख़ान हिफ़ाज़ती ज़मानत बि वठी वेठो आहे फॉरेन फंडिंग केस में। 2 ॾींहंनि जी उनजी हिफ़ाज़ती ज़मानत जेका आहे उहा बि मंज़ूर थी वई आहे त हाणे हू जेल जी तयारी बि करे चुको आहे, लॉन्ग मार्च जी बि ॻाल्हि करे थो ऐं हू चवे थो त थेलो ठाहे रखियो आहे ऐं बसि हाणे मां जेल वेंदुसि। ॿिए पासे हू हिफ़ाज़ती ज़मानतूं बि वठे थो, उहो उनजो हक़ आहे। पर हाणे ॻाल्हि इहा आहे त जेको PTI चेयरमैन जो जेको बयानियो हो उहो जीअं जो तीअं साॻियो ई आहे ख़ासि तौर ते अमेरिका जे हवाले सां या साइफ़र जे हवाले सां। त हाणे हू हिकु भेरो ॿीहर चवे पियो त साइफ़र खे ज़िंदा कयो वियो आहे, ऑडियो लीक्स जेके आहिनि उहे कयूं वियूं आहिनि। त हाणे ऑडियो लीक में हू पाण ॻाल्हि करे रहियो आहे त हुकूमत चवे थी त जेकॾहिं ऑडियो लीक्स कूड़ियूं आहिनि त इदारनि जे तरफ़ छो नथा वञो, इदारनि में वञो ऐं इन्हनि जी जांच करायो। त हाणे JIT बि जोड़ी आहे। त हाणे इन ऑडियो लीक्स सां आलमी सतह ते बि जेके नयूं शयूं पैदा थींदियूं ऐं वज़ीर आज़म हाउस या वज़ीर आज़म ऑफिस जूं जेकॾहिं मीटिंग्स या मिनट्स जेके आहिनि उहे ईअं लीक थियनि त इहा हिकिड़ी ॻणती वारी सूरत हाल आहे। पर जेकॾहिं उहे शयूं साम्हूं अचनि थियूं ऐं उन में इमरान ख़ान या जेको बि वज़ीर आज़म आहे उहो जेकॾहिं इन क़िस्म जी ॻाल्हि करे थो त उनखे बि त कंहिं कटहड़ में बीहारणु घुरिजे। इमदाद साहब बिल्कुलु ॿ टे शयूं तव्हां चयो आहिनि। हिकिड़ो त जॾहिं पंहिंजो जो बाइडन इलेक्शन कैंपेन शुरू कई पिए उन वक़्त खां ई जेके नज़र रखंदा आहिनि अमरीकी सियासत ते एक्सपर्ट्स, उन्हनि जो इहो ख़्यालु हुयो त जेके डेमोक्रेट्स आहिनि उहे इमरान ख़ान जी जेका हुकूमत आहे उनखे उहो हाइब्रिड रिजीम सम्झनि पिया। उनखे हिकिड़ो बिलावल भुट्टो ज़रदारी हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु कंदो आहे बग़ैर वर्दीअ जे मार्शल लॉ। त उनखे इन क़िस्म जी नज़र सां ॾिठो पियो। पाकिस्तान में ट्रू डेमोक्रेसी न आहे, हिकिड़ो सिस्टम आहे जेको मैनेजमेंट आहे जेका कई वई आहे। उनजे करे इहो इम्कान उन वक़्तु बि ॾेखारियो वियो त इमरान ख़ान सां अमेरिका इंगेजमेंट न कंदो कंहिं बि सूरत में। त जेको साइफ़र आहे उहो साइफ़र उन सिलसिले में ई हुई। भई तव्हांजे मुल्क में त निज़ाम ई कोन्हे, यानी जेको डोनाल्ड लू जेका ॻाल्हि कई आहे उहा ज़ाहिर इहा आहे त भई तव्हां वटि त न को जमहूरी क़दरूं आहिनि, न को तव्हां वटि ह्यूमन राइट जा मसइला आहिनि। अफ़गानिस्तान जे मामले ते तव्हां का ॿी ॻाल्हि पिया कयो त तव्हां सां असां गॾु हली कीअं था सघूं, इन क़िस्म जूं ॻाल्हियूं आहिनि। उहो उनजो अॻु में जो बाइडन जे अचण खां अॻु में इलेक्शन कैंपेन दौरान इन क़िस्म जे ख़दशनि जो इज़हार कयो वियो हुजे त इमरान ख़ान सां अमरीकी जेका नई इंतिज़ामिया जेकॾहिं जो बाइडन खटे थो वञे त उहा उनजो इमरान ख़ान सां पाकिस्तान सां तालुकात बहितर न हूंदा। हिकिड़ी शइ। ॿी शइ जेका अवां ॻाल्हि कई आहे त 2 शयूं आहिनि। असां हिकिड़ो त आहे भई वज़ीर आज़म या वज़ीर आज़म ऑफिस उनजो फ़ोन टेप न थियणु घुरिजे, सिक्योर लाइन न टेप थियणु घुरिजे, ज़ाहिर आहे इन में को शक कोन्हे। पर हाणे मसइलो इहो आहे त जेकॾहिं फ़ोन टेप थियण जे नतीजे में हिकिड़ी साज़िश थी निकिरे जेका मुल्क जे ख़िलाफ़ आहे त फ़ोन टेप करणु त ॾोह आहे ई आहे, पर उन खां वॾो ॾोह त उहा साज़िश आहे जेका पकड़ी वई आहे। हाणे चोर जेकॾहिं चोरी करण लाइ किथे गॾिजी वेही पंहिंजे कमरे में बंदि कमरे में वेही मनसूबाबंदी कनि था ऐं उन्हनि जी मनसूबाबंदी लीक थी वञे त चोर इहो त नथा चई सघनि त भई असां जो बंदि कमरो असांजी चादर 4 दीवारी जे अंदरि अची जासूसी छो थी आहे। तो इमरान ख़ान साहिब जो जेको मौक़िफ़ आहे उहो जेकॾहिं इमरान ख़ान साहिब जी ॻाल्हि का ज़ाती ॻाल्हि हुजे हा, ज़ाती मामला हुजनि हा, कुझु सियासी मामला हुजनि हा, पार्टी जा मामला हुजनि हा, उहे लीक थियनि हा त पोइ त ॿी ॻाल्हि आहे। पर हाणे हिकिड़ो साइफ़र खे साज़िश बणाए पाकिस्तान खे आलमी तनाई जो शिकार करणु, पाकिस्तान खे तबाही ॾांहुं धिकणु, ऐं उहा साज़िश पकड़ी वई आहे त उन में इमरान ख़ान साहिब जो बिल्कुलु बि इहो। ऐं मां अवांखे हिकिड़ी गुज़ारिश कयां त जेको इमरान ख़ान साहिबु चयो त अदालत में वेंदी तहक़ीक़ात लाइ, मूंखे नथो लॻे त इमरान ख़ान साहिबु अदालत में इन मामले खे खणी ईंदा। इमरान ख़ान साहिबु अदालत में वेंदा, इमरान ख़ान साहिबु पाण फासला, छाकाणि त साइफ़र ते सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान चयो आहे त साइफ़र का साज़िश कोन थी आहे पाकिस्तान जे ख़िलाफ़ या हुकूमत जे ख़िलाफ़, अमेरिका का साज़िश कोन कई आहे। तरीक़े सां महितमाद हिकिड़ो आइनी अमल हुयो जेके सुप्रीम कोर्ट फ़ैसिले जे ज़रिए अमल करायो आहे उन ते। जॾहिं इमरान ख़ान साइफ़र वारो मामिलो या ऑडियो लीक वारो मामिलो सुप्रीम कोर्ट में खणी ईंदा
या जो चवनि पिया त वञूं सुप्रीम कोर्ट में, त हुन में इमरान ख़ान साहिब पाण फासी वेंदा। ॿी ॻाल्हि लॉन्ग मार्च जी ॾिसो, आउं बार बार हिकिड़ी ॻाल्हि कंदो आहियां त जेको हूंदा आहिनि, जेके तहरीकूं हूंदियूं आहिनि, उहे तहरीकूं अदालती फ़ैसिलनि जे ज़रिए न लॻायूं वेंदियूं। अदालती फ़ैसिलनि जी आड़ में अदालतुनि खां मुआवनत वठी, अदालतुनि खां सहूलियतकारी वठी ऐं इंतिज़ामिया खां, एस्टेब्लिशमेंट खां तहरीकूं पोइ वरी पाण ई उथंदियूं आहिनि। उहे मुर्दो तहरीकूं हूंदियूं आहिनि, उहे तहरीकूं उन्हनि जे साम्हूं पोइ बंदि ॿुधणु मुमकिन नाहे हूंदियूं। हाणे इमरान ख़ान साहिब चवनि था कि मां लॉन्ग मार्च कंदुसि, जेल भरे तहरीक बि हलाईंदुसि। हाणे जेल भरे तहरीक हलाइण वारो लीडर जेको आहे उहो रोज़ानो ज़मानत लाइ अदालत में पियो वञे। त 36 ज़मानतूं हिन वक़्तु इमरान ख़ान साहिब वठी चुका आहिनि, 36 ज़मानतूं, 3 दर्जन खां वधीक। सो इमरान ख़ान साहिब जे तिरनि में मूंखे नथो लॻे कि तेल आहे। हाणे इमरान ख़ान साहिब चवंदा आहिनि त नौ मन तेल होगी तो राधा नाचेगी, ना होगा नौ मन तेल ना राधा नाचेगी। हाणे मसइलो इहो आहे त इमरान ख़ान साहिब चवनि था त एस्टेब्लिशमेंट मूंखे सपोर्ट करे, सुप्रीम कोर्ट मूंखे इहा इजाज़त ॾिए त मां वञी घर में वञी वेही रहां। हाणे ईअं त थियणु कोन ॾींदो। सो उनजे करे इमरान ख़ान साहिब लॉन्ग मार्च जी जेकॾहिं ग़लतफ़हमी जो शिकार हूंदा त उहे लॉन्ग मार्च करे सघनि था। हिन वक़्तु हिननि समूरियूं ग़लतफ़हमियूं निकिरी वियूं आहिनि। सो हाणे 16 अक्टूबर आहे, 16 अक्टूबर ते जेके बलदियाती चूंडियूं आहिनि ऐं हुन खां पोइ मुंहिंजे ख़्याल 23 ते कराची जूं ज़िमनी चूंडूं, 16 ते ज़िमनी चूंडूं ऐं 23 ते कराची डिवीज़न में मकानी चूंडूं। बिल्कुलु हा, उन्हनि खां पोइ का शइ इमरान ख़ान साहिब हिसाब किताब लॻाईंदा त पोइ जेकॾहिं माहौल ठहे थो, न त इमरान ख़ान साहिब हिकिड़ो अहिड़ो यूटर्न वठंदा जेको यूटर्न सिधो हुनखे खाई में मोकिलींदो। सही वॾी महिरबानी इमदाद साहिब, तव्हां हिन वारे सां पंहिंजो टाइम ॾिनो। नाज़रीन, प्रोग्राम जारी आहे, वठूं था ब्रेक।